नाज़रीन खबर शामिल कंदासी। खानपुरमहेर में वज़ीराعظم इमरान खान पारां आवाम के रिलीफ ॾियण लाइ सरकारी यूटिलिटी स्टोर ते रोज़मर्रा जूं शयूं सस्ते अॻिते विकिरो करण लाइ रमज़ान पैकेज जो ऐलान करण बाद खानपुरमहेर जी आवाम खे फ़ाइदो मिलण लॻो आहे। वधीक रिपोर्ट करे रहियो आहे SDN न्यूज़ खानपुरमहेर जो रिपोर्टर नजफ अली मीराणी। नजफ अली मीराणी, छा तफ़सीलात आहिनि? नाज़रीन, खानपुरमहेर में बेहतरीन खबर ॾियां तो खानपुरमहेर में वज़ीराعظم इमरान खान पारां आवाम के रिलीफ ॾियण लाइ सरकारी यूटिलिटी स्टोर ते रोज़मर्रा जूं शयूं सस्ते अघ ते विकिरो करण लाइ रमज़ान पैकेज जो ऐलान करण बाद खानपुरमहेर जे आवाम खे फ़ाइदो मिलण लॻो आहे। खानपुरमहेर में क़ाइम यूटिलिटी स्टोर ते शहरनि खे रिलीफ ॾियण लाइ रमज़ान पैकेज जो बंदोबस्तु कयो वियो आहे, जंहिं तहत आवाम खे आम वापे जूं शयूं सस्ते अघ ते दस्तियाब कयूं वयूं आहिनि। सरकारी यूटिलिटी स्टोर ते रोज़मर्रा जे इस्तेमाल में ईंदड़ शयूं विकिरो कयूं पई वञनि। शहरनि जो चवणु आहे त खानपुरमहेर में मुनाफ़िक़ोर वापारियुनि हथरादू अघु मुक़ररु करणु आवाम खे ॿिन्ही हथनि सां फुरे रहिया आहिनि। वज़ीराعظم पाकिस्तान आवाम खे रिलीफ ॾियण लाइ रमज़ान पैकेज जो ऐलान कयो आहे, जंहिं तहत यूटिलिटी स्टोर ते आम वापे जूं शयूं सस्ते अघ ते मिली रहियूं आहिनि, जंहिं सां आवाम खे फ़ाइदो थी रहियो आहे। हुकूमत खे घुर्जे त आवाम लाइ अहिड़ा रिलीफ पैकेज हमेशह न वञनि त जीअं आवाम में पैदा थियल बेचैनी ख़तम थी सघे। उन सिलसिले में यूटिलिटी स्टोर जे इंचार्ज सुल्तान अहमद सुमरो SDN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त आवाम खे रिलीफ ॾियण लाइ वज़ीराعظم जे ऐलान बाद रमज़ान पैकेज जो बंदोबस्तु कयो वियो आहे। असां वटि बाज़ार खां ॿाहिरि शयूं दस्तियाब आहिनि, जंहिं मां आवाम ख़ुशि थी रहियो आहे। नजफ अली मीराणी, SDN न्यूज़, खानपुरमहेर।